गोलाची वेझो ॻोठाणनि पारां स्कूल बंदि हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि दाईंदे चयो त संदन ॻोठ चक नंबर 44 जो स्कूल गुज़िरियल 8 वरियनि खां बंदि हुजण करे 350 खां वधीक ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हुननि चयो त ऑफिसरनि वटि केतिरा ई भेरा दायूं आहे, दरख़्वास्तूं खणी विया आहिनि, पर कंहिंजे बि कन ते जूं नाहे चुरी। 2005 खां वठी जीअं स्कूल बंदि थियो थी, विच में थोरो खुलियो, पोइ मास्टर अली बि ईंदो, पोइ हुनजे मार्फत सां पोइ बंदि थियल आहे स्कूल। जीअं जा रिकॉर्ड ॿिया उहे सभु उन जे हवाले उहे खणी विया आहिनि। ॻोठाणनि चयो त संदन ॿारड़ा ॿियनि इलाइक़नि ॾांहुं नथा वञी सघनि, जन वटि सवारी आहे उहे तालीम पिराइण लाइ वञनि था। जिन गाॾियूं आहिनि त उहे ॿार वञनि था, शहर गोलाची वञी पढ़ी सघनि था या अठचारी वञी सघनि था। बाक़ी हे ॿार जेके असांजा ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि नथा वञी सघूं। चक 44 जे रहवासियुनि मुतालबो कयो त स्कूल बंदि हुजण जो नोटिस वठी संदन ॿारनि जी तालीम बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।